नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु क्वेश्चन थी पुछां। हा त गीता में लिखियल आहे हा कि श्री कृष्ण चए थो हा कि मूंखे केरु कोट में कोई में बि कोई हा मूंखे सुञाणींदो आहे। हा मतिलबु को विरलो ई मूंखे सुञाणे सघंदो आहे। हा इनजो छा अर्थ है? हा ॾिसो, पाण श्री कृष्ण खे त तव्हां ॼाणंदा आहियो न। जी। श्री कृष्ण जी त ॾाढियूं कहानियूं ॿुधियूं आहिनि, काथे जनम वरितई, कीअं जनम वरितई, केरु हुन जा माउ पीउ हुया, छा कंदो हुयो, सभु कुझु तव्हां ॼाणंदा आहियो, है न। जी। ऐं दुनिया बि ॼाणदी आहे उन्हनि जे लाइ त। जी। इहो केरु थो चए कि कोई में बि कोई मूंखे ॼाणदो आहे? निराकार परमात्मा। हा, छो जी कृष्ण खे त सभु ॼाणंदा आहिनि न। कृष्ण छो ईअं चईंदो कि मूंखे कोटनि मां कोई में बि कोई ॼाणे सघंदो, कोई वीर ई ॼाणे सघंदो। त जेकी अंदरि परमात्मा जी आत्मा वेठी आहे न, उहो थी चए। छो थी चए? छो जी शरीर त नज़र अचे थो न, लेकिन अंदरि जेकी ॿी आत्मा आहे हुनजी पहचान कॾहिं थींदी? जॾहिं उहा आत्मा ॻाल्हाईंदी, पाण हुनजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं, तॾहिं त पाण पहचाने सघंदासीं न भई अंदरि में जेकी वेठी आहे आत्मा उहो ॿी कोई थी ॻाल्हाए, बसि शरीर जी आत्मा ॿी आहे। लेकिन हिन समय जेको ॻाल्हाए थो उहो ॿियो कोई थो ॻाल्हाए, ॿियो कोई ईअं थो चए कि मां कोटनि मां कोई में बि कोई मूंखे पहचाने सघंदो आहे। हाँ। त जीअं भई के शरीर में ॿ आत्मायूं हुजनि, जीअं अॼुकल्ह ॿ आत्मा ॿी आत्मा प्रवेश थी वेंदी आहे न, त भई अगरि ॿी आत्मा जो कंट्रोल हूंदो आहे त उहो हुन रीति कमु कंदी आहे, त माण्हू पहचाने छॾंदा आहिनि न कि हिन जे अंदरि ॿी कंहिंजी प्रवेशता आहे। त इहे परमात्मा जी इहा वाणी, परमात्मा जो इहो ज्ञान जेको परमात्मा हुन तन में अची करे ॾिए थो, हिन ज्ञान खे ॾाढनि घटि मां बि घटि, कोटनि मां बि कोई में बि कोई हिन खे सम्झियो। भई जेसिताईं पाण, छो जी आयो त परमात्मा हुन साधारण तन में न, भई कृष्ण जो 84वो जनम जेको हूंदो हू त कलयुग जे अंत जो ई जनम हूंदो। हुन में त सभु हाणे साधारण रीति माण्हू रहंदा आहिनि, त हुन साधारण रीति में परमात्मा जी प्रवेशता आहे। इहे पाण खे कॾहिं पतो लॻंदो? जॾहिं पाण हुन मनुष्य तन जंहिंमें बि आयो आहे हुनजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं, सम्झंदासीं, ऐं जंहिंजी परमात्मा सां प्रीत हूंदी तॾहिं उहो हुनजी ॻाल्हियुनि खे सम्झी सघंदो न। भई दुनिया में एॾा माण्हू आहिनि, कंहिंजी कंहिंसां प्रीत आहे, कंहिंजी कंहिंसां प्रीत आहे। कहिड़े मनुष्य आत्मा जी ॻाल्हियूं कहिड़े संबंधी खे ई सम्झ में ईंदियूं आहिनि। छो जी हुन ॿिन्हिनि जी दिलि लॻल हूंदी आहे, प्रीत हूंदी आहे। त परमात्मा जॾहिं इहे ॻाल्हियूं अची ॿुधाई, जेको गीता ज्ञान, त इहो ज्ञान खे ऐं परमात्मा खे केरु सम्झी सघियो? जंहिंजी दिलि जी प्रीत हुई, जेको जन्म जन्मांतर खां हुनखे ढूंढे पियो। त उन्हनि आत्माऊं जॾहिं इहो ज्ञान ॿुधो तॾहिं उहे सम्झियूं। हुननि मां बि हिकु थींदो ॿुधणु, हिकु थींदो ॿुधणु, ॿियो थींदो सम्झणु, ॿियो थींदो सम्झी करे हुनखे जीवन में धारण कर। टे ॻाल्हियूं थी न। त कई आत्माउनि त ॿुधो भई इहो ज्ञान त ॾाढो सुठो आहे ऐं बराबरि परमात्मा ई थो ॾे। ॿियो कई आत्मा ॿुधी करे हली वयूं, ॿी आत्माऊं ॿुधी करे सम्झनि कि ज्ञान आहे छा, सम्झो त सही। त इहे ॿिए नंबर जी आत्माऊं। टे नंबर जी आत्माऊं सम्झी करे धारण करे हलनि पियूं, त टे नंबर जी आत्माऊं। चौथे नंबर जी आत्माऊं ख़ुदि बि धारण पई करनि, ॿियनि खे बि ॿुधाइनि। त हिन करे परमात्मा चईंदो कोटनि में कोई में बि कोई मूंखे यथार्थ रीति पहचाने सघंदो आहे, मुंहिंजी रीति मुंहिंजे हिसाब सां ज्ञान जी रीति सां हली सघंदो आहे।
त परमात्मा जे हिन ज्ञान खे सम्झण लाइ पहिरियों पंहिंजी परमात्मा सां प्रीत हुजणी खपे। प्रीत हुजे। हा, भई हुनजी यादि, भई हू छा कंदो आहे, कीअं अची करे मूंसां मिलंदो ऐं मिली करे छा थो चए, ऐं मां हुनखे बरोबरु जीवन में धारण करे सघां। हिन करे गीता में इहे शब्द लिखल आहिनि, भई हिकु त निराकार नज़र नथो अचे, माण्हू साधारण साधारण मनुष्य खे ॾिसी चईंदो, अरे इहो त इहो ई आहे न, इहो बिज़नेस कंदो, हाणे ईअं थो करे, ईअं थो करे। त उहो साधारण मनुष्य तन ॾिसी करे माण्हू ध्यानु ई न ॾींदा। लेकिन जीअं उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि खे कुझु अलॻि लॻियो, भई इहो त कुझु ॿियो ई थो चए, त केरु आहे हिन जे अंदरि। त पोइ हिन परमात्मा खे पहिरीं प्रीत खपे। हा, तॾहिं पाण उन्हनि जी ॻाल्हियूं सम्झी सघंदासीं। ठीकु आहे। हा, थैंक यू। हा।